हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी जे कंहिंखे चऊं था चङाई तंहिंमां पैदा थिए थी बुराई नाहे कंहिंजो सजण हिते कोई ॾिसी हालत पवां थोरोई रहियो मुल्क में राणो न राणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी अॼु भाउ खे भाउ लुटे थो ॾिसो माउ खे पुटु कुटे थो अॼु भाउ खे भाउ लुटे थो ॾिसो माउ खे पुटु कुटे थो आहे बाबो जंहिंजो हारी पुटु बणिजी वियो वाॾो यारी कई वीरान थी विया वेड़ा ॾिसो हर हंधि क़ौमी झेड़ा करे खून थो ॼाणी वाणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी ॾिसो रिछ कुता था विढ़ाइनि ऐं घोड़ा डांग भॼाइनि ॾिसो रिछ कुता था विढ़ाइनि ऐं घोड़ा डांग भॼाइनि वरी चित्र कुकड़ जो मेला छुटी चोर भाॻियो जेला वधी खीर जा विया वापारी मुंहिंजी तोबा तोबा हज़ारी विझी खीर में ॾियनि था पाणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी अॼु फ़ैसिलो खानो करे थो वठी पैसा जेब भरे थो अॼु फ़ैसिलो खानो करे थो वठी पैसा जेब भरे थो हितां जा भोतार भला हूंदा जरदारी साहब जे इलाइक़ो आहे पर मां पंहिंजे भोतारनि जी ॻाल्हि कयां थो हिकिड़े भोतार वटि फ़ैसिलो आयो तारीख़ वठण खां पोइ अमरावती कुंड में आयो भोतार 5000 ॾींदो साईं फतवा मुंहिंजे हक़ में रिजाए चई ठीकु आहे उहो वरी हली ॿिए ॾींहं खे वरी ॿियो आयो भोतार 11000 ॾींदो साईं फतवा मुंहिंजे हक़ में रिजाए भोतार चयो ठीकु आहे जॾहिं ॻाल्हियूं ॿुधियूं फतवा जो टाइम अचो 5000 वारो पैसा पे यादि कराए भोतार पंजतनि खे यादि करे पोइ फतवा रिजाए भोतार छा चयो पंचनि सां प्यारा ताकी यार हींअर गोई खणी थो वञे अहिड़नि भोतारनि जे लाइ मूं हीअं लिखियो अॼु फ़ैसिलो खानो करे थो वठी पैसा जेब भरे थो जेको पैसा सवाया ॾींदो पंहिंजे हक़ में फ़ैसिलो थींदो अॼु हीअं खे हर को थो ॾे थो करे ॾाढे खे साईं सॾे थो रहियो नाहे ग़रीब जो साणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी किनी के बिल सिस्टम आहे छॾे माण्हुनि जो कमु लाहे किनी के बिल सिस्टम आहे छॾे माण्हुनि जो कमु लाहे इहो अंग्रेज़ी फैशन आयो जंहिं शर्म हयाओ विञायो आहे डिश त हर जाइ जारी ॾिसो लानत जो खारो खारी ही औरत पई एक त्याणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी यादि निहार के चईंदे खैरा जो खैर लॻो पियो आहे मुर्दा खजा हाणे इहो माहौल तॾहिं आहे जॾहिं टीवी पहुती दुआ कयो अलाह सभ खे बचाए हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी कम कोरट जो बि लही वियो मिलिया ॾोकड़ जज ठही वियो कम कोरट जो बि लही वियो मिलिया ॾोकड़ जज ठही वियो इंसाफ़ अदालत नाहे पयो मुस्लिम व्याज थो खाए किथे जलसो क़ुरान जो थींदो चल परमिट डीसी न ॾींदो रहंदो पुलिस बीठी आहे ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहाणी हर कंहिंखे
ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी के भंग जा बणिया मवाली के चरस शराब जा स्वाली के भंग जा बणिया मवाली के चरस शराब जा स्वाली तपेदारन छॾियो तपाए नथो मास्तर ॿार पढ़ाए नंढो ॿार दुकान ते वींदो तंहिंखे सेठ सगोरो घुरींदो हूंदी शेर खां घटि कमाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी अॼु इल्मु उरूज ते आहे वयो अमल सफ़ा मोकिलाए अॼु इल्मु उरूज ते आहे वयो अमल सफ़ा मोकिलाए वॾा पटका डिघियूं ॾाढ़ियूं वेठा यारियूं जुमाणा तारियूं को झंडे अॻियां सिर खोड़े को हालत भरसां थो ओरे चेतो पुटु सईदी मूसाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी हर कंहिंखे ताणो ताणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी धणी बख्श चाचड़ चए यारो लॻो हर जाए पियो अंधारो धणी बख्श चाचड़ चए यारो लॻो हर जाए पियो अंधारो न त रब जे दरवाजायूं रुगो सोच में ख़्याल बुरायूं अञा ॻाल्हियूं घणियूं ॿियूं आहिनि जेके ॾिसण जहिड़ियूं नाहिनि कया शेर जी माथो पुॼाणी ॿुधो 15वीं सदी जी कहानी हर कंहिंखे ताणो ताणी पूरी 15वीं सदी जी कहानी।